मीरा खुश आई? हाँ, अगु जा ज़ख़म हाणे भरजी विया आहिनि। अगु जा ज़ख़म? गुरबत भी हिकु वॾो ज़ख़म आहे शाहज़ेबा। ख़ैर, तूं ॿुधाए। मीरा मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो हो, पर मूंखे राजुल ॿुधायो त असां वटि मंगे थो पंहिंजी मंगे जी नथो ॻाल्हाए सघे। राजुल सही थी चवे, पर तूं मूंसां ॻाल्हाए सघीं। मूंखे ख़बर आहे तोखे को ज़रूरी कमु हूंदो, इन जे करे मूंसां ॻाल्हाइण आयो आहे। मीरा, छा करे तोखे प्यार जो दिल में एहसास थियो? हाँ, कुछ साल अॻे मूं हिकु ख़ूबसूरत तोतो पालियो हुयो ऐं मां हुन सां ॾाढो प्यार कंदी हुयसि। हिकु दफ़े मूं खेसि हुनखे पिंजरे खां ॿाहिरि कढियो ऐं हू तोतो मूंखे चक हणी हमेशह जे लाइ उॾामी वियो। ओह, सो सैड। इहो त ॾाढो बुरो थियो। पर का ॻाल्हि न आहे, मां हुन तोते खे विसारे छॾियो आहे। हाणे मां हिकु नओं तोतो पालियो आहे। कर ख़बर चेरू मुल्क में सलमात लगी पई आहे। भला सूबेदार बदली थी वियो छा? हाँ रे सर, पुरानो सूबेदार बदल थी वियो आहे। 4 ॼणे नंढे सूबेदार वटा। अच्छा, मतलब त उनजे करे अमल लॻो पियो आहे। वधे सर, वॾो हिकिड़ो ममण मचण वारो अथई। दरियाखाने बंगुल खान शाहज़ेब खे मारण जो प्रोग्राम था ठाहिनि पिया। उहो त दरियाखाने बंगुल खान करे रहिया आहिनि। वैसे इहा ख़बर न आहे त मुक़ाबलो थींदो कॾहिं, पर थींदो जल्दी। पोइ इन मुक़ाबले में सवाब ख़ातिर मां बि हिसो वठंदुमि। मां बि ॿियनि चइनि खे त किराईंदुमि। वैसे शमीर, सभ खां अॻु मां दिलार खे मारींदुसि, पोइ ॾींदुसि शाहज़ेब खे साटो। ज़रूरु, ही तुंहिंजो आख़िरी इम्तिहान। भली तुंहिंजा सभु हमराह मरी पवनि, पर दिलावर ऐं शाहज़ेब न बचनि। कोन बचंदा रे सर। बंगल खान ऐं दरिया खान चूंडे चूंडे माण्हू हथ कया आहिनि, जेके उॾामंदड़ झिड़कीअ खे बि निशानो बणाए था सघनि। इहो बि तमाशो ॾिसंदासीं शेरू। हला कंदो पुट, कोसो वाह न लॻंदई। चङो थी मीरा, ख़ुदा हाफ़िज़। असलम, ख़ैर त आहे? अॼु सभिनी खां मोकिलाईंदो? हेरा आदि, सर शाहज़ेब चए थो त स्कूल अचो त माइटनि खां मोकिलाए ऐं दुआ वठी अचो। स्कूल मां पढ़ी जॾहिं वापसि वञो तॾहिं सभिनी घर भातियुनि खे सलाम कयो। हाणे ठहियो शाहज़ेब जो नालो थी ॿुधी त ठरियो थी पवी। छॾ छोकिरे जी जान, ते स्कूल वञे, देर थी थिए। हल, चाची आहीं या चिलाटो आहीं? एॾी बाहि अंदर में मां पई कीअं थी? ममड़ी सॼे घर जो कमु रहियो पियो आहे, पिणे पलियो थी कंदो छा? तूं हिते वेही शाहज़ेब जूं ख़बरूं ॿुधंदीअ न त सिज लही वेंदो। हल पुट हल, तूं हाणे स्कूल हल। तूं हाणे पोहारो खण ऐं हली कमरनि जी सफ़ाई कर। हाँ हाँ चाची, ख़बर आहे अथमि। सॼे घर जो कमु त असां भेनर कंदियूं आहियूं।
हमरा तैयार है हाँ बाबा हमरा तैयार है न ऐं हथियारनि जो बंदोबस्त मीर हाँ बाबा अच्छा है हमरा आगे जो न वीरल हथियार हमरा जल्दी जल्दी दरिया खान वटि पुॼाए अच जी वञ जल्दी बोलो ओके हर ॻाल्हि सम्झ में अची वई न जी रहे सर सब समझी तव्हांखे बि हर ॻाल्हि सम्झ में अची वई न हा रईस सभु सम्झी विया आहियूं हिकिड़ो माण्हू त मारणो आहे हा पर होशियारीअ सां शाहज़ेब खे त सुञाणे छॾियो अथव न ॿियो वरी त गुॾ करणी आहे छा गोली हिकु हमरा चट हारे सभा पहुची विया आहियूं जी हुकुम वारो पोइ साईं पंगुल जी संगत बि पहुची हुई ठीकु आहे हाणे असीं हलूं था तव्हां वञी ॿारणो ॿारियो पर ख़बरदार इहा असांजो नालो विच में न अचे त तव्हां सभिनी खे मारो हिकिड़ो ख़तम ठीकु आहे असां भली वञो बहादुर पुट हाणे पाण हलूं था घर उन खां पोइ पाण खे थाणे ते बि हलणो आहे थाणे ते भाऊ साईं थाणे ते छो बाबा सूबेदार सुखियो आहे न ॿीहर बहाल थियो हुनखे मुबारकबाद ॾींदासीं वाह बाबा वाह हिकिड़े टके जे सूबे मां हाली मुबारकबाद ॾेई सघां न भाऊ साईं न मां इन ते कोन हलंदुसि बाबा सम्झी छो नथो मुबारक जो बहानो आहे असल में असीं सूबेदार खे ॾसण था चाहियूं त जंहिं वक़्तु स्कूल ते हमिलो थियो गोलियुनि जो वसकारो हो ही सूबेदार सां गॾु हुआसीं वाह बाबा वाह वाह जो दिमाग आता हलो हलो ये ख़बर साईं दादा मुल्क में छा पियो थिए सरदार साईं फिलहाल तो खैर आहे पर लगे थो अनकरीब को ममन मचण वारो आहे अच्छा हाँ बंगुल खान ऐं दरिया खान वरी का सिटस प्रिया जा हाँ सरदार साईं बंगुल खान ऐं दरिया खान अॼुकल्ह बिट थी विया आहिनि लगे थो त को वॾो धमाको कंदा साईं दादा इन्हनि ॿिन्ही खे मूंखे लॻे थो त नकु ई न अथनि केतिरा भेरा मोचड़ा खाधा अथनि सुधरनि कोन था न ई मुड़नि था सरदार साईं दरिया खान ऐं बंगुल खान जे उताक ते कुझु ओपरा माण्हू ॾिठा विया आहिनि मां इन लाइ तव्हां वटि हाज़िर थियो आहियां जीअं अॻुवाट तव्हांखे होशियार करे छॾियां साईं दादा जेसी ताईं ये ॿई बंगुल ऐं दरिया खान ये शैतान जीअरा आहिनि न तेसि ताईं असांखे सुख जो साहु खणणु कोन ॾींदा हाणे जेकॾहिं हिननि ॿिन्ही का हरकत कई त इहे ॿई शैतानी मकरूह चेहरा कब्र जे हवाले करे छॾींदुसि ओ मुंहिंजी रहमदिलीअ खे मुंहिंजी कमज़ोरी सम्झी रहिया आहिनि बेवकूफ़ कंहिं जाइ जा हाँ सरदार साईं ये ॿई बुरायूं पाड़ियों पटे उछलाए छॾियो न रहंदो फ़क़ीर न ई कुतो भौंकंदो साईं दादा मजबूरन मूंखे ईअं ई करणो पवंदो न त इहे ॿई शैतान सुधरण वारा न आहिनि न ई पंहिंजी हरकतुनि खां बाज़ ईंदा चङो सरदार साईं मूंखे इजाज़त मां हलंदुसि ठीक है तोखे इजाज़त तेरे पेर तेरा खैर सूबेदार सुख्या ॿीहर बहालीअ जी
मुबारक हो जाए। ख़ैर मुबारक रहे दरिया का न या तव्हां ॿिन्ही महिरबानी जूं महिरबानियूं आहिनि। सूबेदार सुखिया तोखे त सरदार शाह ज़मां डिसमिस कराए छॾियो। असां ॿिन्हिनि कोशिश करे तोखे बहाल करायो ऐं तोखे थाणो बि साॻो वठाईंदोसीं। असलम असलम पुट झेड़नि जा मुंहुं बरंडे हुजनि, हर जहान जे बच्चनि जो ख़ैर हुजे। अलाह ख़ैर कंदो। हेलो हाशिम भाउ, असलम असलम छा थियो आहे? हाशिम मूंखे त ॿुधाए न। हाशिम छा पियो सची चाचा? सादी चांहि खणी चाहियां, दूध पती? कुछ भी न पुत्र, इहो पियो सोचां त सादी चांहि पियां या दूध पती। पोइ चाचा छा सोची? दूध पती। ठीकु आहे। अखिड़िन खां दूर लॾे विया प्यार पखियड़ा जोई छॾे विया तिन सां मिलण लाइ दिलड़ी आती तिन सां मिलण लाइ दिलड़ी आती कंडन चाची छा थियो? ख़ैर आहे? अलाए हाशिम ॾे फोन आई तकड़ में हाशिम भॼी वियो आहे ॿाहिरि। सेज हयाती
मुझे क्यों खोलना खोल अच्छा ओके खुदा मुझे ख्याल में था हाणे हलण हाँ सूबेदार सुखिया काफी देर थी हलण कॾहिं कॾहिं कमज़ोर माण्हू ताक़तवर थी वेंदा आहिनि। बाबा साहब असां कमज़ोर कॾहिं न हुआसीं, पर तव्हां चयो हिम्मत हारे वेठा हुआ। असां सालार खे मारियो, खादिम खे मारियो ऐं
आलिया खे मारायो। इन हाशिमारनि असांखे कहिड़ो आंगूठो पतो। हाणे असां इन हाशिम जे पुट असलम खे बि मारायो। इन हाशिम जो नस्ल खत्म। बाक़ी हाणी वेचारो हाशिम खान जेको तड़पी मरी। हयाती